सावल ते जॾहिं शक वरी ॿीहर जाबर ऐं होॾां जेको आहे रोंडो सावल ते शक ॾेई छॾींदा चाकर ख़ान जो, छो त गेम उहे हेॾे फेरींदा ऐं हसीना बि वरी सावल जो रुख़ करे चाकर ख़ान उन खां अञा पुछताछ कंदो। पोइ 2-3 किस्तनि जे अंदरि बैकग्राउंड जा सीन ख़तमु थी वेंदा ऐं उन खां पोइ सावल नयूं मतिलबु कोशिशूं कंदो, सबूत करण जी कोशिशि कंदो जीअं चाकर ख़ान खे ॾियां ऐं चाकर ख़ान असांजी ॻाल्हि ते यकीन करे ऐं हसीना असली दुश्मन आहे हसीना बेगम खे वठे। हसीना बेगम खे कीअं हथी को कबो उहो सबूत आहे नौकरियाणी ऐं तव्हांखे ख़बर आहे नौकरियाणी सॼो किसो अखियुनि सां ॾिठो आहे। ॿियो आहे रावल जो ठीकु थियणु। रावल जे ठीकु थियण ताईं रावल हाली काफ़ी किस्तनि ताईं नज़र ई न ईंदो। इस्पताल तव्हां पिया ॿुधो इस्पताल में पियो आहे, कोमा में आहे। सिर्फ़ु इहा जेको आहे नौकरियाणी आख़िर तंग थी ईअं जाइनी जो जॾहिं इन खे मारियो वेंदो पोइ सां चाकर ख़ान खे शक पवंदो हसीना ते या इहा चाकर ख़ान खे ॿुधाईंदी असुलु कहाणी। इतो ई पोइ चाकर ख़ान जे दिमाग़ में ॻाल्हि वेंदी त हल हो त सावल क़तलु कया, हिन खे घर में कंहिं मारियो नौकरियाणी खे या ही कीअं मतिलबु कहाणी थी आहे। पोइ उनजो शक ॾांहुं वधंदो थींदो घर वारनि ॾे हसीना ॾे। असांखे ॾींदा इजाज़त, उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।